ॾाढो सारी दे मुझे मोए खां पोइ तूं मुझे मोए खां पोइ तूं ॾाढो सारी दे ॾाढो सारी दे मुझे। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सरदार अली मोहम्मद खान महर जे दिल अंगारे जे ॾींहुं सुबुह जो संदसि साथ ॾियण छॾे ॾिनो ऐं हू उन पंध जो पांधीड़ो थी वियो जितां केर बि कॾहिं वापसि नाहे थियो। खानगढ़ जे महर सरदारी कुटुंब में पंहिंजी निराली निमाणी तबियत ऐं सुठे स्वभाव सबबि हज़ारे माण्हुनि जी दिलनि में जाइ वठंदड़ सरदार अली मोहम्मद खान महर 12 जनवरी 1967 में खानगढ़ में अॻूणे MPA सरदार हाजी अली अनवर खान महर जे घर में जन्म वरितो हो। हाजी अली अनवर खान महर जो 2 नंबर पुटु हुयो। संदसि वॾो भाउ MPA सरदार अली गोर खान महर ऐं नंढो भाउ MPA सरदार अली नवाज उर्फ राजा खान महर आहे। सरदार अली मोहम्मद खान महर इब्तदाई तालीम सादिक पब्लिक स्कूल बहावलपुर मां हासिल कई। बाद में हू घणो वक़्तु फ्रांस में रहियो। महर बिरादरी जे सरदार गुलाम मोहम्मद खान महर जी वफ़ात बाद पहिरियों दफ़ो सरदार अली मोहम्मद खान महर सियासत के मैदान में आयो ऐं पहिरियों दफ़ो 1995 में पीपुल्स पार्टी की टिकट तां आज़ाद हैसियत में MLA थियो। उन दौर में हुन घोटकी शहर के गैस ॾियारण जी वफ़ाकी सरकार मथां ज़ोर भरियो शहर के गैस की सहूलत ॾियारी। सरदार अली मोहम्मद खान महर 6 दफ़ा MLA रहियो ऐं 2002 में हिक वक़्तु MPA ऐं MLA चूंडजण बाद हुन क़ौमी असेंबली जी सीट छॾे सूबाई असेंबली जी सीट वरिती ऐं सिंध जो नंढी उमिरि वारो वॾो वज़ीर थी वियो। सरदार अली मोहम्मद खान महर सिंध जे 25वें वॾे वज़ीर तौर कसम खयो त घोटकी वासियुनि जे लाइ उहो ॾींहुं ॼण ईद जो ॾींहुं हुयो। पंहिंजी वॾी वज़ारत जे दौर में हुन कैडेट कॉलेज घोटकी, सर्किट हाउस, 6 खां वधीक गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल्स क़ाइमु कराया। सरदार अली मोहम्मद खान महर घोटकी ब्यूटिफिकेशन प्लान जे प्रोजेक्ट तहत घोटकी शहर में बेमिसाल तरक्याती कम कराया। स्पोर्ट्स स्टेडियम, शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी ऐं मेहरान इंजीनियरिंग कॉलेज कैंपस जो क़याम पिणु संदसि कोशिशुनि सां अमल में आयो। सरदार अली मोहम्मद खान महर पंहिंजी हयाती में ई पंहिंजे नाले सां हिकु ट्रस्ट जोड़े मिस्किननि ऐं बेपहुच माण्हुनि जी ख़िदमत जो अणखुट सिलसिलो शुरू कयो। हुन ट्रस्ट पारां घोटकी जी सिविल अस्पताल में मेडिकल स्टोर क़ाइमु करायो जितां मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं फराहम कयूं वेंदियूं हुयूं। संदसि ज़ाती ख़र्च ते केतिराई मिस्किन शागिर्द मुल्क जे मुख़्तलिफ़ स्कूलनि, कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में ज़ेर तालीम आहिनि। सरदार अली मोहम्मद खान महर इंसानियत दर्द रखंदड़ हिकु अज़ीम शख्स पिणु हो जंहिं पंहिंजे माण्हुनि खे बुनियादी सहूलतुनि ॾियण में का कसर न छॾी हुई। सरदार अली मोहम्मद खान महर ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि लाइ छपर छांव जिया हो। हुन जे विछुड़े बाद उहे मिस्किन हिकु भेरो ॿीहर यतीम बणिजी विया आहिनि। सरदार अली मोहम्मद खान महर जे विछुड़े जो ख़ाल सदियुनि ताईं घोटकी जी सियासत में पूरो न थी सघंदो। हुन अज़ीम सियासतदान खां घोटकी जे अवाम हमेशह लाइ महरूम थी वई। सरदार अली मोहम्मद खान महर के हितां जो अवाम हमेशह सुनहरी लफ़्ज़नि में यादि रखंदो। सरदार अली मोहम्मद खान महर सियासी तौर ते हमेशह अवामी मुंगत जी तर्जमानी कई। हुन पार्टियुनि खां वधीक माण्हुनि जे मफ़ादनि खे तरजीह ॾिनी। सरदार अली मोहम्मद खान महर जे हिकु शादी थियल हुई। खेसि हिकु पुटु ऐं 5 न्याणियूं आहिनि। सरदार अली मोहम्मद खान महर जे दोस्तनि में पढ़ियल लिखियल नौजवाननि जी अक्सरियत हूंदी हुई। हुन जे दोस्त जो हल्को महदूद हूंदो हुयो। सरदार अली मोहम्मद खान महर परॾेह में घणो वक़्तु फ्रांस जे शहर पेरिस में गुज़ारींदो हुयो। सरदार अली मोहम्मद खान महर जो पुटु अहमद अली खान महर खानपुर महर टाउन कमेटी जो चेयरमैन पिणु आहे। सरदार अली मोहम्मद खान महर जे फौत थियण जी ख़बर समूरी सिंध में बाहिजियां पखिड़िजी वई। सोग में खानपुर महर, खानगढ़ शरीफ, भेटूर, शाहपुर मुकम्मल तौर ते बंद थी विया जॾहिं घोटकी, खानपुर महर, मीरपुर, माथेलो, डेहरकी, उबावड़ो ऐं पनवाकी समेत ॿियनि शहरनि जा कारोबारी मर्कज़ पिणु बंद थी विया। ॾाढो सारी दे ॾाढो सारी दे मुझे मोए खां पोइ तूं मुझे मोए खां पोइ तूं ॾाढो सारी दे ॾाढो सारी दे मुझे मोए खां पोइ तूं मुझे मोए खां पोइ